अस्सलाम वालेकुम दोस्तों ही आहे बांदूंग इंडोनेशिया जो 3 नंबर वॾो शहर ऐं बांदूंग जेको आहे सो आहे जावा ॿेट में। जावा ॿेट जेको आहे सो काफ़ी पॉपुलस आहे, आदमशुमारी तमामु घणी अथसि। इंडोनेशिया जो सभ खां वधीक जेको पॉपुलस ॿेट आहे सो ही आहे, छो जो हिन में 3 वॾा शहर जेके आहिनि इंडोनेशिया जा। नंबर पहिरें ते जेको आहे जकार्ता आहे सो बि जावा में आहे। ॿिए नंबर ते जेको आहे वॾो शहर आहे सूरबाया, सो बि जावा में आहे। ऐं 3 नंबर ते जेको बांदूंग आहे इहो बि इन जावा में आहे। हाणे इंडोनेशिया में मूं ॾिठो आहे त हर माण्हू जेको आहे सो कमु करे थो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे। औरतूं बि सभु जेके आहिनि हिते उहे घर कोन थियूं वेहनि, उहे कमु कनि थियूं। एतिरे क़दुरु जा हाणे हिते ही पेट्रोल पिया भरायूं गाॾी में, त तव्हां ॾिसो त पेट्रोल भरण वारियूं बि जेके आहिनि से छोकिरियूं आहिनि, औरतूं आहिनि। इहो जेको आहे सो हाणे मलेशिया में त पेट्रोल हर को पाण थो भरे, हुते त कहिड़ो आहे ई कोन्हे, हुते ॾुखियो आहे, माण्हू मिलनि कोन था हुते पेट्रोल स्टेशन ते, हर को पाण जेको आहे सो भरे थो। पर पाकिस्तान वांगुरु हिते जेको आहे इंडोनेशिया में छो जो कुझु गुरबत आहे, इन करे जेको आहे सो हर को माण्हू कमु करे थो। लेबर जेका असां अवेलेबल आहे सवलाई सां, ऐं मायूं मर्द हर जेको माण्हू आहे उहो पंहिंजे कमनि सां लॻो पियो आहे, कमाए थो खाए थो। हाणे जेको ही वीडियो क्लिप्स आहिनि इहे आहिनि हिननि जा बांदूंग खां वठी कावापुते ताईं। कावापुते जेको आहे सो हिकिड़ो वॉल्केनो आहे जेको ख़ामोश आहे। हींअर हुन मां वॉल्केनो मतिलबु जेको आतिशफ़शां जबल हूंदा आहिनि, सो उहे जबल जेके आहिनि से हिते तमामु घणा आहिनि। असल में बांदूंग जे चौधारी जेको आहे न सो आतिशफ़शां जबल आहिनि। उहे आतिशफ़शां जबल जेके कंहिं ज़माने में आतिशफ़शां एक्टिव हूंदा हुआ, पर हाणे जेके आहिनि सो उहे एक्टिव कोन्हनि। पर उन्हनि जा जेके क्रेटर्स आहिनि या उन में जेको जिथां उन लावा निकिरंदो हो या छा, उहो खॾूं ऐं उहे क्रेटर अञा बि मौजूदु आहिनि। सो हिकिड़ो आहे क्रेटर आहे अहिड़ो उते कावापुते नाले ॻोठ में, उन खे ॾिसण जे लाइ मुंहिंजो प्रोग्राम आहे। सो उन जे लाइ आउं उते वञा पियो, त मुंहिंजो हीउ जेको गाॾी में माण्हू वञे पियो त भर पासे जा इहो वीडियो कढी हिते जो लैंडस्केप जेको आहे सो वॾे मौक़ो मिलंदो दोस्तनि खे आउं ॾेखारींदुसि। सो उन लाइ ई आउं जेको आहे सो मूं भरियां पियो। हाणे कावापुते तक़रीबन 50 किलोमीटर आहे ॾखण वारे पासे बांदूंग जे। बांदूंग ख़ुदि बि जेको आहे सो मथे आहे जकार्ता, सूरबाया ऐं ॿियनि शहरनि खां। ही तक़रीबन 2500 फुट जेको आहे सो सतह समुंड खां मथे, हिन करे कुझु मिड़ी मौसमनि जी जेका आहे सा थधिकार वारी आहे। घणो थधो त कोन्हे, पर वरी फील थींदो आहे त कुझु थधो आहे। असल में जॾहिं डच ईस्ट इंडिया कंपनी वारनि जी हुकूमत हुई हिते, त बांदूंग शहर खे हिननि में पंहिंजूं जेके आहिनि से जेके हिते वॾा वॾा इहे प्लांटेशन जा ओनर हूंदा हुआ, जेके ज़मींदार चइजे, डच हूंदा हुआ जेके, पोइ उन्हनि हिते पंहिंजूं इहे रेस्ट हाउसिस ठाहे रखिया हुआ थधिकार जे लाइ, त पोइ अची हिते रहंदा हुआ। इन करे थोरो तारीख़ी हिन जी अहमियत आहे हिन शहर जी, पर हिन जी जेका भर पासे वारो इलाइक़ो जेको आहे सो उहो अञा ई मथे आहे। हाणे जीअं आउं वञा पियो कावापुते, त कावापुते जो वॉल्केनो जेको आहे उहो तक़रीबन 8000 फुट मथे आहे ज़मीन खां, ऐं उहो काफ़ी जेको आहे सो थधो आहे। हाणे ट्रॉपिकल एरिया जे करे बरसाति बि घणी थी पए, त बरसाति घणी आहे त पोइ वरी उन करे वण टिण जेके आहिनि उहे बि घणा आहिनि, बिल्कुलु ग्रीनरी आहे, लश ग्रीन जेको आहे सो हुते जो लैंडस्केप आहे
उहो ई ॾेखारण जे लाइ ही आउं वीडियो क्लिप्स जेके आहिनि से कढां पियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि हिते ॾाढो हिकिड़ो सुठो एनवायरमेंट क्रिएट कनि थियूं बांदुंग ऐं बांदुंग जे इर्द गिर्द। त जीअं जीअं माण्हू सफ़र करे थो न, जीअं बांदुंग खां निकिरे थो त कावापूते ॾांहुं वञे थो त चढ़ाई आहे, पर उहा चढ़ाई ईअं कोन्हे शार्प चढ़ाई जीअं हिते कोमरी में या उन नारायण कागान वारे पासे सोढ़ा रस्ता ईअं कोन्हे। हीअ कुझु जेको आहे न फ्लैट लैंड घणी आहे, त पोइ आहिस्ते आहिस्ते मथे चढ़ाई थिए थी, त उहा एतिरी जेको आहे फील कोन थी थिए। पर जॾहिं माण्हू पहुचो थो वञे उते त ईअं फील कोन थो थिए त को तव्हां एक्यूटली मथे चढ़ी विया आहियो, इलाही हाई विया आहियो। पर एक्चुअली उहो तक़रीबन 8000 फुट जेको आहे सो कावापूते मथे आहे। सो इन्हनि जे विच में जेके आहिनि से हिते थधिकार जे करे त वरी चांहि जा ऐं इहे बि थियनि था, बाग़ात बि आहिनि, स्ट्रॉबेरी जा बाग़ात बि आहिनि रस्तनि ते विच विच में काफ़ी आहिनि। ऐं हिते जी जेका ज़मीन आहे उहा ज़मीन जेका सा आहे उहा जेके वॉल्केनिक सॉइल चइजे उहा आहे। वॉल्केन मां जीअं आतिश विछां फाटंदो आहे, पोइ उन मां जा जेको लावो ऐं जेको ऐश निकिरे थी ऐं पोइ उहा ऐश पकिड़े थी, त ज़मीन त ही लखनि सालनि खां हिन जा जेके थींदो रहियो आहे इहो एक्टिविटी, त इन सॼे इलाइक़े में जेको आहे सो उनजी ज़मीन जेका आहे सा उहा उन जे करे ॾाढी फर्टाइल ज़मीन आहे हिन इलाइक़े जी। ऐं पोइ हिते ई चांहि जा बाग़ ऐं उहे तमामु ॾाढा जेके आहिनि से बहितरीनु थियनि था। हाणे जीअं जीअं माण्हू मथे वञे थो, हाइट थोरी मथे वञे थी, त उन जा वण टिण ऐं जेके आहिनि उन्हनि जो बि शेप वग़ैरह उहो मुख़्तलिफ़ थींदो थो वञे। ऐं हाइट ते छो जो वेजिटेशन बि मुख़्तलिफ़ आहे, उते जेके गुल फुल ही हू वाइल्ड फ्लावर्स आहिनि, वण आहिनि, उहे बि पोइ डिघा डिघा जेके आहिनि से उहे ॾिसण में अचनि था। ऐं ईअं जेको आहे सो लैंडस्केप में 50 किलोमीटर में बि जेको आहे सो काफ़ी तब्दीली जेका असां ॾिसण में अचे थी। हाणे बांदुंग छो जो तमामु हाईली जेको आहे सो हिकिड़ो इकोनॉमिक एक्टिविटी बि उते थींदी आहे, इन करे हिते जी सरकार उनखे बांदुंग खे जकार्ता सां हूं त जेको इलाही टाइम थो लॻे, 4-5 कलाक लॻी वञनि उते पहुचण में अगरि आम रस्ते ते अचे। पर हिते जेको आहे सो हिन रीजन में मुंहिंजे ख़्याल में पहिरीं जेका आहे HSR जेका आहे सा हुनजी शुरूआति कई आहे, हाई स्पीड ट्रेन जी। ऐं तक़रीबन आउं उन में ई आयुसि जकार्ता मां बांदुंग, त मूं ॾिठो पिए त 300 किलोमीटर खां त जो वधीक ई स्पीड ॾेखारी पए। सो तक़रीबन 35-40 मिंट में माण्हू पहुची हलियो ऐं बिल्कुलु लोॾो कोन हो, कंफर्टेबल ईअं माण्हू जहिड़ो कर घर में वेठो आहे ईअं जेको आहे सो गाॾी में ट्रेन में जेको आहे सो पहुची हलियो, न आवाज़ न ॿियो न थियो, बिल्कुलु फस्ट क्लास नमूने में। सो उतां खां पोइ वरी हिकिड़ो ॿ ॾींहुं जेको आहे सो उते जो लोकल शयूं ॾिसी पोइ वरी मूं चयो त हीअ कावापूते खे ॾिसां वॉल्केनो खे। टाइम आहे, कमकार हाणे कोन्हनि वरी, फ़ुर्सत आहे, त मूं चयो थोरो हिनखे घुमी फिरी वठिजे, ॾिसजे त वॉल्केनो जेके आहिनि से उते कीअं जेके आहिनि। हाणे हीअ वॉल्केनो ही आतिश विछां जबल ख़ामोश आहिनि, पर जॾहिं चवंदा त हिन में मथे जेको आहे सो जेके माण्हू वञनि था उनखे इहो आहे त जंहिंखे साह में तकलीफ़ वग़ैरह हुजे त उहो उन वॉल्केनो जे बिल्कुलु अंदरि क्रेटर्स में न वञे, छो जो उन मां अञा बि जेको आहे सो गैस वग़ैरह निकिरंदी आहे। सो ॾिसी सघो था तव्हां ही केतिरो जेको आहे सो सावक ऐं केतिरो ई रिच ज़मीनूं आहिनि हिते जूं, ऐं कुदरती जेके आहिनि से कीअं जेके से ॿेला जेके आहिनि से हिते ठाहिया पिया आहिनि। सो इहे ड्राइवर जेको आहे असां इहो बि जेको आहे सो वीचारो ॿुधाईंदो हलियो पिए, अंग्रेजी कान थी अचे पर हाणे थोरी घणी जेका भाषा मलाइयो या भाषा इंडोनेशिया सम्झूं था त पोइ उन हिसाब सां कुझु न कुझु मूंखे ॿुधाईंदो हलियो ऐं सॼियूं ॻाल्हियूं ही सम्झाईंदो हलियो त हीअ छा आहे। हाणे हीअ जेको विच जो इलाइक़ो जेको आहे इहो ज़िलो चइजे या जेका रीजन चइजे CVD जी आहे। CVD जी रीजन जेका असां इहा मथे आहे काफ़ी, इन में ई जेको आहे सो इहो आहे कावापूते वारो वॉल्केनो।
जंग जीअं पोइ तीअं पोइ मथे घाटा थियनि था ऐं वण जेके आहिनि उन्हनि जो वरी डिघा थींदा वञनि था। कई क़िस्मनि जा गुल बि जेके आहिनि से हिन मौसम में हिन लैंडस्केप में थियनि था। में हिकिड़ो वरी जेको ऑर्किड थींदो आहे उहो बि काफ़ी हिते थिए थो। ऐं हिन एरिया में छो जो ही सल्फर जेको आहे सो वॉल्केनो मां काफ़ी जेको आहे सो निकिरंदो, इन करे इहो ज़मीनूं थोरो आहे न तेज़ाबी ज़मीनूं आहिनि, त इन्हनि में जेको आहे सो वरी उन क़िस्म जी वेजिटेशन थिए थी। हिते जॾहिं डच ईस्ट इंडिया वारी कंपनी जेका हुई त उन्हनि हिते जेको आहे सो सिनकोना वारा जेके ॿूटा आहिनि जंहिंमां क्विनेन निकिरे थो उहे बि हिते अची लॻाया, जो ही मौसम जेका आहे सा उन जे लाइ काफ़ी सूटेबल आहे। हाणे मथे जेको ही अची जेको आहे सो पहुता आहियूं हुते जेको क्रेटर आहे जी जेको आहे सो लेक आहे हिकिड़ी वॉल्केनो में, त उहो जेको आहे सो उनजो पाणी वरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ रंगनि जो थी वेंदो आहे ढंढ जो। हाणे इहो ऐं हींअर त ही वीडियो वॾी थी वई आहे, त वरी जॾहिं वञा अंदरि लेक में वञी जेको आहे सो क्रेटर में अंदरि हुते ॾिसूं उनजी वरी अलॻि कंदसि, पोइ वरी उहा बि ॾेखारींदसि ऐं उनजो इहो ॿुधाईंदसि तव्हांखे त इहो छो जेका आहे सा जो पाणी जेको आहे उहो रंग मटाए थो, केॾी महिल साओ केॾी महिल ब्लू केॾी महिल अछो, इहे वरी पोइ ख़बरूं कंदासीं। हाणे इहो जेको आहे सो अची वियो आहे अंदरि गिड़ण जी जॻह। सो हिन वीडियो खे हिते ख़तमु कयूं था, सदाईं गॾु।